लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर, मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी। अॼु हिते आउं मौजूदु आहियां सिजावल ज़िले में चूअर जमाली में मौजूदु आहियां। चूअर जमाली हज़रत अबन शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह जो ही मेलो आहे ऐं दरगाह आहे। असां दरगाह ते हींअर पिया वञूं ऐं हीअ दफ़ो दरगाह आहे। दरगाह मथे तकर ते आहे, तक़रीबन 100 सीढ़ियूं आहिनि। हीअ सीढ़ियूं तव्हांखे असां ॾेखारींदासीं। कुझु सीढ़ियूं असां चढ़ी आया आहियूं, बाक़ी कुझु सीढ़ियूं तव्हांखे चढ़ी ॾेखारींदासीं। अबन शाह टकर जो मलाखड़ो तव्हां सां ॿियो शेयर कंदासीं। मलाखड़ा टीवी खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। हाणे मथे हलंदासीं, मथे दीदार तव्हांखे कराईंदासीं दरगाह जो, उन खां पोइ तव्हांखे मलाखड़े दोस्तों असां खैरन जो पहुची वियासीं। 100 सीढ़ियूं चढ़ी हज़रत अबन शाह कुरैशी जे दरगाह ते मौजूदु आहियूं। हींअर हीअ असांजे पुठियां दरगाह, तव्हांखे दरगाह जो दीदार करायूं था। हीअ पूरो हिते दरगाह आहे ऐं मूंसां गॾु साईं ज़मीर शाह आहे ऐं तव्हांजो पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी। ऐं हिन दरगाह खां पोइ तव्हांखे असां मलाखड़ो शेयर कंदासीं। मलाखड़ा टीवी खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। मोहब्बत ॾिनो आहे नाके नूर बाला के दिल जी गहराइनि सां ख़ुशामदी दई भलीकार, नाके हुसैन शीदी के दिल जी गहराइनि सां ख़ुशामदी दई भलीकार, नाके खान के दिल जी गहराइनि मुकाबला इंतहाई सख्त। क्या बात है, तमाम बेहतरीन जोड़ी बाकायदा रूह अफ़ज़ा वीडियो पे ॾिसो छा थो सजा तरफ गुणा छा थो चए। साईं नज़र अली शाह के दिल जी गहराइनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद ऐं दोस्त अली मला जी तरफ़ा नाके खान के भलीकार ऐं ख़ुशामदीद नाखन सभिनीनि खे भलीकार चवे तो मूंखे जाम पाए ताड़ी लगे, हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लगे। वाह वाह, मुक़ाबिलो इंतहाई सख्त है। नंढे अरशद अली जी वॾी महिरबानी जो मूंखे इनाम ॾिनो। वाह वाह, एतिरा वारा वाह रूह अफ़ज़ा लाशारी दी हेॾी वॾी भला केतिरा वारा कर। मुक़ाबिलो इंतहाई सख्त है। अल्लाहु अकबर, टप्पू बोड़े
दो सोने चांदी रूह अफ़ज़ा लाशारी के ठुप दो ताड़ी लगे सोने चांदी जला हिकिड़ी ज़ोरदार इनके चइबो मुक़ाबला इनके चइबो जज़्बो इनके चइबो जुनून उस्ताद हैदर चांदी मौजूद है पर ठुप बोड़े विधो सोने चांदी के दिल खोले इनाम जो ताड़ी लगे सोने चांदी जी दिल खोले इनाम जो सोने चांदी के इनका पर तैयारी करे उस्ताद हैदर चांदी सच आचार मला आई रानू चांदी वारे आचार मला वारे राणा चांदी वारे आचार मला वाह रमजान केरवा मला भी सलामत रखे मुकाबले तई सक बाबा बाबा जी सही मोर्शा आई असा जी इंतजाम में सब गुजारिश है तो मेहरबानी करे मानून के जारे वने असा एक दफे बियर पटेल हसन गने साहब के दिल जी गहराई से भली कार चौंदा जी अस्सलाम वालेकुम दोस्तों माया तवाजो पंज पहलवान सैयद आज़ अली शाह बुखारी है असां वक्त मौजूद आहियूं हजरत अबन शाह रहमतुल्लाह कुरैशी जे मेले ते मीर सन सां गॾु मौजूद है मौला साईं तव्हां सभिनीनि खे सलामत करे चैनल खे लाइक करियो सब्सक्राइब करियो मौला साईं तव्हांखे ख़ुशि रखे मत कंदो मल्ले कोन वणंदो हेॾा उस्ताद अल्लाह बचाए पैरोड़ी हिन में अल्लाह बचाए मुझे चिड़े मुझे वॾो वञो कुझु ॻाल्हाए कंदो ताकि ये मल्ला में सां विढ़ाई संदाली बशकार जो दाख़िले वञी जो पहले ना दाखिले के ॾिसां तो सभिनि खे साईं तोखे में बि चली वेंदो मुंहिंजो अल्लाह मालिक है अल्लाह वॾो है तूं ख़ाली मल ऐं दोस्तनि सां पीला ताड़ी लॻे रज़ाक मला जे लाइ न ओए कसम दरगाह पंछाल हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लॻे अल्लाह से वाहे कुझु रखे नारो लॻे नारे हैदरी अली शेर चांडे ऐं दिलावर पाकड़ी ॾिसो मां छा थो मुकाबले ताईं सक ॾेई भला पहलवान ॿई सुहिणा पहलवान वाह वाह वारो करे पियो पहलवान दिलावर पाकड़ी बचे पहलवान अली शेर चांडे हुन खां पोइ हैदर चांडे वाह वाह ऐं सोने चांडे के नाम जो दिल खोले सोने चांडे जी बाक़ाइदा मल कई है वाह वाह मुकाबले ताईं सक मीर हसन सोलंकी जी वॾी महिरबानी मीर हसन सोलंकी के नाखन इनाम ॾिनो असां हुननि जा बेत थोरा ताईं वाह 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 ताड़ी लॻी अली शेर जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार वाह वाह बाबा पहलवान हबीबुल्लाह बारन ऐं पहलवान हैदर चांडो हबीबुल्लाह बारन ऐं हैदर चांडो मुकाबले ताईं सख्त है साईं सागर शाह के भलीकार सॼी संगत समेत मुकाबले ताईं सख्त है ॾिसो त छा थो थिए कल्ह बि साईं सागर शाह जी संगत हज़ारों रुपया बिल रखिया मौला साईं खेनि सलामत रखे ख़ुशि हुजनि ऐं वसंदा रहनि वाह 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 मुकाबले ताईं सख्त ॾिसो त छा थो थिए वॾी बहितरीन जोड़ी है वाह रे वाह हैदर चांडो वाह हैदर चांडो पूरी कोशिश करे हबीबुल्लाह बारन के दसण जी पर ॾिसो त छा थो थिए वाह 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 हल साईं क्या बात है न साईं न अॼु त बाक़ाइदा वड़िया पिया हबीबुल्लाह बारन ऐं बाक़ाइदा वाह वाह अॼु बाक़ाइदा वड़िया पिया हाँ 200 रुपया बिल मोटे जमा है रज़ाक मला वारन जो होशियार मुकाबले ताईं सक वाह 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 रे हैदर चांडे ताड़ी लगे हैदर चांडे जी हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लगे हिकिड़ी वक्त मुकाबले ताईं सक पहलवान रज़ाक मला वाह रे रज़ाक वाह रे वाह सदाम मला वा तुंहिंजा वारा वाह रे लाशारी तुंहिंजो बचन हे लाशारी रूह अफ़ज़ा जो नंढो भाउ हाँ अचे हिन खां पोइ अचे पहलवान दोस्त अली मला अबाई छाए इनाम ॾिनो ऐं 500 रुपया उस्ताद अल्लाह बचाए पारड़ी के ऐं नाखे खान जी वॾी महिरबानियूं जे 500 रुपया मूंखे इनाम सां नवाज़ियो ऐं 500 रुपया उस्ताद अल्लाह बचाए के मौला सिंह खेनि सलामत रखे ऐं कारोबार में बरकत अता फरमाए बस सदाम बस दाव थी बाबा दाव थी सदाम ईअं न करो दाव थी अबा सफ़ा हाणे ईअं ज़ालिम न थी दाव थी वो अञा नेरी आहे तूं अञा मल विड़ियो पियो ईअं न कर बाबा बाबा बस बाबा ये कम घरो थी वियो आहे हाणे ॾिसूं था अल्लाह मालिक है हाँ जी हाज़िर आवाज़ी मलक वसीम मेमन वाह अल्लाह अकबर ठुप बोड़े विधो सही सदा में अल्लाह मालिक है लाशारी ठुप बुधी भाजी बोड़ा लगी पई है दमादम मस्त कलंदर लगी पई है अज बाकायदा मैदान वजे पियो वाह तुझा मेहमान है तुझा ये सरदार है वाह वाह कलर मेले के 4 चंड लगे वाह वाह हाजी ईसा सोलंकी साहब जी वॾी महिरबानी मूंखे हज़रत अबन शाह जे मेले में इनाम ॾिनी वॾी महिरबानी कुर्ब वेहो वाह चांडो आचार मला भली जोड़ी वाह सट मुकाबले बाबे बिया सिंध पुलिस वाले बचाव से उनके भली कार बचाओ पटको जी रसम पीर साईं हाशिम शाह पटको बतराओ अगली ताड़ी लगे सही ना माशाअल्लाह ताड़ी लगे वाह इनाम को होतल को चांदी को कतर को चांदी के नाम से नवाजे
असांखे पे हाशिम शाह भट को वधायो लगातार साईं पे हाशिम शाह सिखी मोतबर मूंखे खानो अकेलो दोस्तनि ॾे मूंखे मेरे रखण से मूंखे हुसैन शिबीर पर वचन बिल्ला बाज़ार सोनू चांदो पहलवान दोस्त नहीं मिला आई पहलवान सजाद राव मुकाबले में वाह दोस्त नहीं मिला क्या बात है दोस्त नहीं मिला सोने सैयद साईं हाशिम शाह कुरैशी जेको बाकायदा यारन जो यार है जिनकी पूरी सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में यारी है भलीकार आई खुशामदी जी मीरसन सोलंकी के असा नाका इनाम से नवाजे रहे हैं मौला सी सलामत रखे ना के नूर वाला की तरफा 500 रुपया आचार मला के इनाम दो और रमजान के 500 रुपया इनाम असा मीरसन सोलंकी के आई ना के हुसैन शीदी की तरफा 500 रुपया इनाम मौला सी सलामत रखे खुशी कुर्बानी दीदा यो के ये बाबा साईं हाशिम शाह जो बिल 500 रुपया दी बिल मेहरबानी मौला सलामत केंजो बुत नालो बतायो ना नालो पुछी ना वनी पुछी देने में हिकड़ो मारो ही दो मारो ही छह मारो ही चौथो मारो ही पंजो मारो ही छह मारो ही सतो मारो वाह रे अदीम वाह ही अली बख्श मल्ला जो फर्जंद है ही मरून सदा आया अली बख्श मल्ला जो फर्जंद है वाह वाह बस अब दाओ थी बस सदा बस रजा का बस दाओ थी रजा का अल्लाह ने रजा बाकायदा छिरो पे ठप मोरे वठी अल्लाहु अकबर इस ताईं आवाज आई है बेली ये तो कौन कबे रजा का मेहरबानी कर रमजान के अर्ज 200 रुपया हैदर चांदी थे वाह वाह ठप बोरे वही अल्लाहु अकबर अबा गिर तो ना बाबा गिर ना अल्लाह मालिक है गिर ना तो इनाम वट इनाम दे रजाक मला के दिल खोले इनाम दो रजाक मला के दिल खोले इनाम दो रजाक मला के कसम खुदा वाह वाह साईं पीर दिनू शाह मौजूद है वडी मेहरबानी मौला सी सलामत रखे साईं सागर शाह मौजूद साईं हाशिम शाह मौजूद जेको सबन जो वडो है साईं पीर दिनू शाह सबन के भलीकार है खुशामदी सी सलामत रखे अल्लाह खुश रखे आई साईं सागर शाह जी वडी मेहरबानी जो सोचे रहे अल्लाह सी इज्जतन से नवाजे मुकाबलन ताई सकता है पहलवान हैदर चांदो आई पहलवान हबीबुल्लाह बारन वार हैदर चांदे वार हैदर चांदे मुकाबला थे उस हैदर ही तो बिको आया था मलक के देखा होशियार इते अल्लाहु अकबर जी सही हबीबुल्लाह बारन जी बाकायदा बारन पे बारे हबीबुल्लाह बारन जे लाइक जोरदार आओ राय बंद करे आओ हक लाल जी गाल तो करे जेको हक हुंदो सो आओ चवंदस अब बस ने दाव थी तोके इनाम पुदियो बाबा उन इनाम पुदिनो जी धक न दे पर ठप बोरे दे सदा मला के ठप बोरे दे अरे हर छड़नी ने वाह बला ठप दे मुझे बच्चो सदा माने मलक कोन बनंदे वहीरो सदा वहीरो बाबा धक किर दोने वहीरो मत करे वो ते में के व्यारा चलाते ये मलक कोन बनंदो मल्ला ये बनती है ये तो दौड़ी इन्हें ना जाए कभी अगवा वाला किथे भला इनके व्यारा चलो एरी मल्ला लफी कभी आगे मल्ला बड़ा होता दोस्तों जन पियन जंगल वन आया धन धनी अचल वडे नाम गडे दिल में भितानी हाशिम शाह तो साईं ने इनाम के 1500 रुपया के उड़न लीजिए 1500 रुपया कौन आपकी बड़ी मेहरबानी जो मुझे 500 इनाम ताली लगे कि जोरदार मौला सेवा के सलामत रखे जी हेरा नाखो नूर संग वडे मत पर पूरी संगत दियो जन बचे रोजा के वेणन मुझे नाखे जवाब ने
असांजे विसारण खां वधीक आहिनि। ऐं सैयदनि जी तरफ़ां अवां जो शुक्रिया अदा करियां थो सभिनीनि क़ौमनि जो तव्हां अबन शाह कुरैशी जे मेले खे पंहिंजो ज़ाती मेलो सम्झी चमकायो था ऐं हिनखे 4 चंड लॻायो था। ऐं पंहिंजे लाइ हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी वॼायो। मौला साईं अवां खे आबाद करे पंहिंजे लाइ हिकिड़ी ज़ोरदार। अल्लाह साईं अवां जे ॿनी बारे में बरकतूं ॾींदो ऐं गंज ॾींदो। मज़ो दिलि पंहिंजी तॾहिं ठरंदी जॾहिं हिननि खे धक लॻंदा। पोइ जीअं अवी मलाक ख़राबु कंदा धक लॻंदा कीअं? अवी सबर करो, थोरो पोइते थी वेही रहो। बाकरम नंगाई जी महिरबानी, गुलाम मुस्तफा रंद जी वॾी महिरबानी, बा अल्लाह जुड़े ओठे जी वॾी महिरबानी, बागा बलद ने बल जी महिरबानी, नूर मोहम्मद दल साहब जी महिरबानी, सही हाशिम शाह कुरैशी जी महिरबानी। वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है। मुकाबलो सख्त अली गुलाम भुगेल साहब जी वॾी महिरबानी। मौला जी सलामत रखे। मुकाबलो इंतहाई सख्त है, ॾिसो बचाते थी। मुकाबलो इंतहाई सख्त है। साईं होशियार थी जे साईं, आओ त हिनखे मिंट कंदो होशियार थी, हिनखे बल करे रखो। हिन जी दाव मूंखे सारा पियनि पर मजबूर हुअसि, मूंखे हुकुम त मल न आहे वञणी। हा तोखे अनाउंसमेंट करणी आहे। वाह वाह, हिते 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 साईं, हिते 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 छेल ते जल्दी जा बची रहा साईं। हा हिते हिते खण 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 अची वियो। हा तोखे केड़ा थो छॾाए। क्या बात है। सही इरफान शाह के दिल खोले ना हमने तारी लगे इरफान शाह लाइक जोरदार तारी लगे इरफान शाह लाइक बी गाल तो बुधाया आवा के एकड़ो मिनट जेको अल्लाह के मने तो हथ मथे खणे अल्लाह के मने तो पार सभई मन्यूं था न आवा के कसम है उन अल्लाह जो ही मल दसे केर मला खराब कंदो ही बाई मुकररन ता इज्जत बाबा अल्लाह से इंशाल्लाह दी ड्यूटी कबूल फरमाए। अदन शाह कुरैशी बेड़ा पार फरमाए। एकड़े पासे पहलवान सदाम मई बे पासे पहलवान रजा के बो खेल खुशी चंगो बोलो भाई तो के चाहे तारड़ी वा ऐसे अल्लाह बचे तारड़ी की बड़ी मेहरबानी। मौला से सलामत रखे। वाह वाह, एकड़े पासे पहलवान सदाम मल्ला इन पासे पहलवान लाशारी थोड़े पर पास में अबीबुल्लाह बारन ओ अबीबुल्लाह बारन होशियार मुकाबला कर सकते पहलवान जिसमें बचाते थे लाशारी यही पहलवान सदाम पहलवान लाशारी यही पहलवान सदाम मुकाबला कर सकते पहलवान लाशारी यही पहलवान सदाम मुकाबला कर सकते। बारा रीता होशियार मल्ले काको भाई भाई खारान छागे चाचवा तू जो कौजी यार टोरो किरी पे होशा मल्लगी मुकाबले सकते होशा अंतरा 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 ये ना तारी लगे नहीं नहीं जान है ना पीछे पे कदे फांसी चढ़ेगा। ले दूसरे बात बिल्कुल रजब रामा मिठी मोर पालन दयाल मंगरे सुबह जाने तुंजला नवा मलन होशियार अल्लाह होशियार सबकी नए दरिया के नाम से नवाजो अल्लाह सुबह जो पड़े भाई सुरम यार अमन चंदा सुना ले लाउड मेहरबानी करो तीर तो होने जे तो करे ये बच्चा हमरा जामन संभरा बिठाई ने आ क्रियो तो पोसेरा मुंह कारो घटर बिठो आयरा बस अब आ गया रो गया वही खुदा के बनो छोटा मेरा के बिठायो हल्ले भैया कुरानी बा हल्ले बी गाल बुत तो जगह मुके सुभाष साहब कश्मीर नी अन्या ताई नथी विसरे दे ने मुके तो थैली खड़ दो भाई मेहरबानी करे बोला के आवाज रखे वारे अल्लाह
कुर्सी खड़ी नौकरी अब बुझो को ना कुर्सी खड़ी नौकरी ये बची नहीं ए बी बचे आ भाई बाहर निकल हले हले अब भीरो आगे गिर रहे हलो एडा आगे मौला के सलामत रखे मौला खुश रखे वरी मेहरबानी मुखे इनाम मिले पियो वरी मेहरबानी अबा ही छडे बड़ा इनाम वठण दे पासे ते जी साइड ते थी हल बाबा हो बा